नालों तहरीक इंसाफ ते तारीख़ी फॉरेन फंडिंग केस जो इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। इहो फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मनातिल फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। पीटीआई ख़िलाफ़ जेको मनातिल फंडिंग साबित इलेक्शन फ़ैसिलो ॿुधाए रही आहे। इन वक़्तु नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया त इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधाए वरितो आहे ऐं तहरीक इंसाफ वारनि ते इहो साबित थी चुको आहे त उन्हनि पर डे मां फंड वरिता आहिनि। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया जीअं त अवां सां इहा ॻाल्हि अहम ख़बर आहे। 8 सालनि खां पोइ इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे इलेक्शन कमीशन पारां त तहरीक इंसाफ वारनि फंड वरिता आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया जीअं तव्हांखे ॿुधाइनि था तारीख़ी फ़ैसिलो अचण वारो आहे। फ़ैसिलो अचणु शुरू थी वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां तहरीक इंसाफ ते तारीख़ी फंडिंग जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त तहरीक इंसाफ वारनि फंड वरिता आहिनि। इलेक्शन कमीशन पारां इहो ॿुधायो वियो आहे। इन वक़्तु फ़ैसिलो अचणु शुरू थी वियो आहे। इलेक्शन कमीशन वारनि जो चवणु आहे त तहरीक इंसाफ वारनि फंड वरिता आहिनि। नाज़रीन अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया त इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त तहरीक इंसाफ पर डे मां फंड वरिता आहिनि। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा वञूं पिया इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे जंहिंमें हिन वक़्तु इलेक्शन कमीशन चयो आहे त तहरीक इंसाफ वारनि फंड वरिता आहिनि। पीटीआई अमेरिका मां LBC फंड वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिलो ॿुधाइण शुरू थी वियो आहे जंहिंमें इलेक्शन कमिश्नर चयो आहे त पीटीआई वारनि फंड वरिता आहिनि। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया त इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिले जे हवाले सां इजलास हिन वक़्तु पूरो थियण खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो पियो वञे जंहिंमें इलेक्शन कमिश्नर चयो आहे त तहरीक इंसाफ वारनि फंड वरिता आहिनि। पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधाइण शुरू करे छॾियो आहे। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त हिन वक़्तु पीटीआई वारनि अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। पीटीआई खे मना थियल फंड मिलियो आहे। 34 बरडेहनि खां फंड वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा इलेक्शन कमीशन पीटीआई 13 अकाउंट गुझा रखिया जिन मां 8 मनी वरिता आहिनि। 13 मां 8 पीटीआई वारनि मनी वरिता आहिनि। उन्हनि जा अकाउंट आहिनि। इलेक्शन कमीशन पारां इहो बि ॿुधायो वियो त पीटीआई 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो अची चुको आहे। फ़ैसिलो जीअं जीअं अचे पियो असां सां शेयर कयूं पिया। पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमीशन पारां तहरीक इंसाफ जो इहो जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त पीटीआई पारां अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। पीटीआई खे मना थियल फंड मिलियो आहे। 34 परडेहनि खां फंड वरितो वियो। पीटीआई 13 अकाउंट गुझा रखिया जिन मां 8 मनी वरिता आहिनि। इलेक्शन कमीशन जो चयो आहे त पीटीआई 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त मना कयल जेको फंडिंग केस आहे हुन जो फ़ैसिलो अची चुको आहे इलेक्शन कमीशन पारां। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में चयो आहे त 34 परडेहनि खां फंड वरितो वियो आहे। पीटीआई 13 अकाउंट गुझा रखिया जिन मां 8 उन्हनि मञिया आहिनि। इलेक्शन कमीशन ॿुधायो आहे त पीटीआई 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। इलेक्शन कमीशन पारां नाज़रीन अहम फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे जेको असां सां शेयर कयूं पिया त पीटीआई अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त पीटीआई खे मना थियल फंड मिलियो। 34 परडेहनि खां फंड वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिले में ॿुधायो आहे पीटीआई 13 अकाउंट गुझा रखिया जिन मां 8 मञिया
आहिनि। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। अहम फ़ैसिलो अची चुको आहे। इलेक्शन कमीशन पारां इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त PTI अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो ॿुधायो वियो पारां त PTI अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो आहे PTI पारां त PTI खे मना थियल फंड मिलियो आहे। इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो चयो आहे त चोटी परडे॒न खां फंड वरितो वियो। इलेक्शन कमिश्नर चयो आहे त PTI 13 अकाउंट ॻुझाए रखिया जिन मां 8 उन्हनि मञिया आहिनि। PTI 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। इलेक्शन कमिश्नर पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे जंहिंमें PTI अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त PTI खे मना थियल फंड मिलियो आहे। चोटी परडे॒न खां फंड वरितो वियो। PTI 13 अकाउंट ॻुझाए रखिया जिन मां 8 उन्हनि मञिया आहिनि। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। अहम फ़ैसिलो अची चुको आहे। नाज़रीन तारीख़ी फ़ैसिलो जेको असां सां शेयर कयूं पिया त इलेक्शन कमिश्नर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हुन चवणु आहे त PTI अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। PTI खे मना थियल फंड मिलियो। चोटी परडे॒न खां फंड वरितो वियो। इलेक्शन कमिश्नर फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI 13 अकाउंट ॻुझाए रखिया जिन मां उन्हनि 8 मञिया आहिनि। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। इहो तारीख़ी फ़ैसिलो अची चुको आहे नाज़रीन जेको 8 सालनि खां रुकियल हो। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तारीख़ी फ़ैसिलो अची चुको आहे इलेक्शन कमीशन पारां। इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त PTI अमेरिका मां LLC फंड वरितो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI खे मना थियल फंड मिलियो आहे। चोटी परडे॒न खां फंड वरितो वियो। इलेक्शन कमीशन फ़ैसिले में ॿुधायो आहे त PTI 13 अकाउंट ॻुझाए रखिया जिन मां 8 मञिया आहिनि। PTI 16 अकाउंटनि जी वज़ाहत नाहे ॾिनी। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं इलेक्शन कमीशन पारां हिन वक़्तु फारूक हबीब मीडिया सां ॻाल्हाए रहियो आहे। अचो तव्हांखे लाइव ॾेखारियूं था। पार्टी और नून लीग के साथ लाडलो जैसा सलूक किया गया है। सिर्फ PTI को पिन पॉइंट किया गया। स्क्रूटनी कमेटियां तमाम जमातों की 2018 में एक ही वक्त के ऊपर बनाई गई, लेकिन स्क्रूटनी कमेटी काम मुकम्मल करती